हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी सभु मल्हायूं हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी सभु मल्हायूं मुर्की सभु सां ॻाल्हायूं रुठल प्यारा परछायूं मुर्की सभु सां ॻाल्हायूं रुठल प्यारा परछायूं नए साल जूं ॾियूं वाधायूं हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी सभु मल्हायूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हूं सुधीर सोलंकी और इस वक्त मैं मौजूद हूं रनीकोट में और आज न्यू ईयर की नाइट है। उसी के साथ आज सिंध सकाफत खातों की तरफ से एक स्टेज ड्रामा किया जाएगा रनीकोट के डाकू और उसी के साथ एक म्यूज़िकल प्रोग्राम भी होगा। और ये आइए देखते हैं कैमरामैन जुल्फ़िकार उमरान के साथ सुधीर सोलंकी। जी नाज़रीन, हमारे साथ इस वक्त मौजूद हैं स्टेज और टीवी के आर्टिस्ट राजा इनायत सोलंकी। उससे बात करेंगे न्यू ईयर वगैरह से जो आपने स्टेज किया है उसके बारे में कुछ क्या कहना चाहेंगे। मैं नहायत शुक्रगुजार हूँ सिंध सकाफत खाते का जिसने ऐसा अच्छा प्रोग्राम करवाया। और आज जो प्रोग्राम हो रहा है रनीकोट जा खाड़ेल, उसमें मेरा डाकू का किरदार है और इंशाल्लाह अच्छा ही होगा। और मुझे खुशी है कि ऐसे प्रोग्राम पूरी सिंध में होने चाहिए। ज़हन के आने फिरेश कंदासी राह सच जीते हलदासी गाल प्यार मोहब्बत जी कंदासी मुर्की सब सां ॻाल्हायूं रुठल प्यारा परछायूं नए साल जुड़ियूं वाधायूं हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी सभु मल्हायूं हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी सभु। कल्चर टूरिज्म एंटिक्विटी और आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जे पारां ही प्रोग्राम आहे। तव्हां गुज़ारिश कंदुसि त साईं अकबर लगारी साहब जेके सेक्रेटरी आहिनि कल्चर टूरिज्म ऐं एंटिक्विटी डिपार्टमेंट जा उहे अची आजियां कंदा ऐं तव्हां सभिनी खे भलीकार चवंदा। सभिनी खे दिलि सां भलीकार। हिन प्रोग्राम जो मक़सदु हिकिड़ो त इहो ई आहे त न्यू ईयर खे वेलकम कजे। उहो त किथे बि वेलकम करे सघिजे पियो, पर हिन माॻ ते वेलकम करण जो मक़सदु हिकिड़ो इहो ई हो त हिकु त असां इहो वचन कयूं पंहिंजो पाण सां त हीअ असांजी तारीख़ आहे, हीअ असांजो माज़ी आहे, असांखे हिन जी सार संभाल लहणी आहे, हिन सां असांखे मोहबत जो सबूत ॾियणो आहे। रनीकोट वैली जेका आहे वादी रनीकोट या मुश्तमिल हिकिड़ी वॾी दीवार ते जेका 10 खां 12 किलोमीटर जी लेंथ ते आहे। 48 वॉच टावर्स आहिनि जंहिंमां 13 खां डिफरेंट लोकेशंस ते हिन हिते ॿ वॾा फोर्ट आहिनि। हिकिड़ो ही फोर्ट आहे, हिन जो नालो फोर्ट मिरी कोट आहे। हिकिड़ो हुते तव्हां तक़रीबन हितां खां ॾिसंदो पहाड़ जी ऊचाई ते सुबुह जो या तव्हां ईंदे महिल ॾिठो हूंदो, हिन जो नालो शेरगढ़ जेको हितां खां तक़रीबन 3 किलोमीटर परे आहे। पाणी जो चश्मो थो वहे, ठीक है। वही उन पानी के चश्मे की खास गाल है जो प्रीमिसिस में खत्म तो थी वजे। हाँ तो सपोज कर एक वैली है जैसे अंदर में पानी मौजूद है, वो ॿाहिरि ही कोन पियो वजे। तो इन करे ॿाहिरियां अगर इतने का लश्करकशी थिए थी तो अंदर वारा हिननि खे लॉकडाउन करे उन्हनि फोर्सिस के बीहारे सघनि था। तो हुननि जा स्टॉक जेके आहिनि पानी जा या उन्हनि जा जेका फूड्स वग़ैरह आहिनि उहे ख़त्म थी था सघनि। अंदर वारा नेचर ते ही था रहनि, ठीक है। माधोहा पर मां ॾाढे खां ॾाढो भेज भिने जो नूर लुटियो मूं, सांझीअ जो सिंदूर लुटियो मूं, हणंदो सकेला धाड़ा रंग महला यार रजवाड़ा सभई मुंहिंजो ॾंड ॾींदा। धरती झाड़े धन ॾींदा हुआ, हाणे मां कुझु झूर थियो आहियां पर न अञा मजबूर थियो आहियां। गोलियूं ऐं बंदूकूं मूं वटि, सोने जूं संदूकूं मूं वटि, तर तर में जो ॾाढो आहे ऐं जो कायर काढो आहे। हाणे तनखे साण खणां थो, अॻिते इहे अणा सां भाॻिया
सारियूं रातियूं निंड कंदा हुआ, ॾींहं ॾिहाड़ा मोगा तन जा, कात कुहाड़ा ओगा तन जा। अॼुकल्ह भाॻिया जाॻिया आहिनि, हा भाॻिया साॻिया न आहिनि, पर जा मुंहिंजी टोली आहे, तंहिंजी ॿोली गोली आहे। हारी आहे, नारी आहे, या ॿियो को अधिकारी आहे, हर को मुंहिंजी ॿोली ॼाणे, को बि न निकिरे गोलीअ टाणे। जेको मौत मुक़ाबिल थिए थो, घर घर ते बूछाड़ कयां थो, गोलियुनि सां गुफ़्तार कयां थो। ॾाढो बेशक ॾाढो आहे, हा पर आका आढो आहे, ऐं हू मूंखे प्यारो आहे, उन सां भाईचारो आहे। दिल तो मुंहिंजो ॾाढो आहे, हा पर आका आढो आहे। मां ई हीअ बंदूक भरियां थो, मां ई सभ ते वार करियां थो, पंहिंजो आहियां, संजो आहियां, पोइ बि ॿिन्ही खे पंहिंजो आहियां, छो त ॿिन्ही जो ॼावल आहियां, मां हूंदड़ अवल आहियां, तेसी गोलियूं बरसायां थो, वेईअ वाहर तरसायां थो, जैसी घर घर फुर लायो था, जैसी सब कुछ चोरायो था। अचई थी राधा, फोड़ू पंहिंजा यार कया तो, हियन ते हथियार खया तो, हाणे थींदे महाबिरुनि जो ॾाढा कायर, गाह बिझूं जो जय तव्हांखे ॾाढी असां नज़र पिया आहियो, पर हाणे जवान मसलो पियो अथव ॾिसो जी। ऐं उन खां पोइ राजा सोलंगी हुयो, ऐं उन खां पोइ रफ़ीक बला हुयो, इहो अञा उन ई रूप में आहे। ठीकु आहे, ही तव्हांखे कीअं लॻी नज़र जी अदाकारी? राजा सोलंगी जो अंदाज़ो ॿुधाए थी वेंदो, ऐं साॻे ई नमूने रफ़ीक बला बाबति ॿुधाईंदो तव्हां। ऐं पोइ जो हुयो उन्हनि में यूनुस सनाई साहब हुयो, यूनुस सनाई साहब अचे, हीअ स्टेज हुन ठाही आहे, हिन ड्रामे जी असिस्टेंट डायरेक्शन पियो हुनजो रहियो आहे, हीउ सॼो कमु हुनजो कयल आहे। ऐं जेको गेटअप थियो आहे असांजे सभिनी किरदारनि जो, उहो अला बख़्श ओठो आहे, हीअ असांजो अमराज जी दाड़ेल बाड़ेल ठाहिया थी मुछूं ॾाढ़ियूं जेके हली पियो। उन खां पोइ ॿ जेके असांजा लीड रोल हुया, बलहार जो रोल जेको आहे उहो यासीन चन्न कयो आहे। तव्हांखे कीअं लॻो यासीन चन्न परियां ते स्टेज ते अचे? ऐं विंगस जो रोल असांजे टेलीविज़न जी अदाकार आहे रुखसार मेमण, तव्हांखे मुख़्तलिफ़ सीरियल्स में ॾिसंदा हूंदो, उन कयो। तव्हांजी ताड़ियूं पाण ई ॿुधाइनि थी पयूं। हीअ जेका सिन्फ़ आहे ड्रामा जी, थिएटर जी, उहा सिन्फ़ तक़रीबन सिंध में जी नाज़ चयो त उहा मरी चुकी हुई या मरी रही हुई। कुझु माण्हू यूनिस जहिड़ा हुआ, उस्ताद इमाम बलोच जहिड़ा, जेके हुनखे ज़िंदा रखी वेठा हुआ। आई
आवाज रखिए सोच इन्हें तासड़ी सोच इन्हें तासड़ी आवाज रखिए सोच इन्हें तासड़ी सोच इन्हें तासड़ी तो संगमाला देवी तो संगमाला देवी से मारा हो सोना ये मेला नसीब में जा मेला नसीब में जा ये मेला नसीब में जा मेला नसीब में जा मैं मचवारे जिसमें से तुम्हारे ये मेला नसीब में जा मेला नसीब में जा ये मेला नसीब में जा नारो दिलवारो तू बुधा ओए पीरी प्यार जो भाकुर पा I love you I love you I love you ये मेला नसीब में जा मेला नसीब में जा ये मेला नसीब में जा मेला नसीब में जा जैन के आने फिरे शिकंदा
हलंदासी राह सच जी ते हलंदासी गाल प्यार मोहब्बत जी कंदासी मुर्गी सब सां ॻाल्हायूं रुठल प्यारा परचायूं नए साल जुड़ियूं वाधायूं हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी सभु मल्हायूं हैप्पी न्यू ईयर अचो गॾिजी